यूसी सेठा जा बालाजी रहवासियुनि पारां बुनियादी सहूलियतुनि जी खोट ऐं चेयरमैन ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मलेराणी सोलंकीअ में एसटीपी अॻवान लाल ॾिनो सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त 4 सालनि अंदरि संदनि वार्ड में को बि तरक़ियाती कमु नाहे करायो वियो। हुननि चयो त चेयरमैन रज़ा हुसैन सहतो मनपसंद माण्हुनि खे नवाज़े रहियो आहे। 4 साल गुज़री चुका आहिनि। वार्ड नंबर 4 जी असीं ॻोठाणा आहियूं। असां वटि इहा सूरत हाल ॾिसो, रस्ते ते पाणी बीठा आहिनि। हू पंहिंजे ज़ाती प्लाटनि ते मिटी लाहे पैसा कढे थो पियो यूसीअ मां। ज़ाती बंगले में वेठो आहे, का ऑफिस कोन्हे का, उन ऑफिस जी हू मसवाड़ खाए थो पियो। कल कलाणी रोड ठाहियो अथनि, रेवड़ी भुगड़ा बणियो पियो आहे ऐं घिटीअ में 1.5 गोॾो पाणी पी थो वञे। पाणी उन जी नेकर काॾे बि नथो कढाए सघे, न वरी का अहिड़ी असांखे सहूलियत ई ॾिनी अथई। अॻवाननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त यूसीअ में ईंदड़ रक़म ऐं ख़र्च जी जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk